मजदूर इत्तेहाद मजदूर इत्तेहाद मजदूर इत्तेहाद मजदूर इत्तेहाद साडा हक साडा हक साडा हक। नाज़रीन, शिकारपुर खां के आम ख़बर पिया ॾियूं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट वर्क चार्ज एम्प्लॉइज़ यूनियन ज़िले शिकारपुर पारां ज़िले सदर अख़लाक अहमद भुट्टो जी अॻुवाणीअ में मुलाज़िमनि प्रेस क्लब आॾो धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाज दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे यूनियन जे ज़िले जनरल सेक्रेटरी अब्दुल कदीर मार, सूबाई सीनियर नायब सदर रिज़वान अली मार, एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर अशरफ अली शाह समेत अब्दुल वहीद मंगी, आदिल राजपूत, मोहम्मद बख्श सदायो, अब्दुल सत्तार राऊजो ऐं ॿियनि चयो आहे त गुज़िरियल 4 महीननि खां असांजो पघारूं बंदि आहिनि, जॾहिं त मिलंदड़ पघारुनि मां पिणु भारी गैर क़ानूनी कटवती कई पई वञे। इन सिलसिले में असांजो मुतालबो आहे त शिकारपुर ज़िले जे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जे कचनि मुलाज़िमनि खे पको करे उन्हनि जो 6 महीननि खां टैक्स बहाने गैर क़ानूनी तौर कटियल पघारूं जेकी 37,000 आङे अखरे बणजनि थियूं मुलाज़िमनि खे वापसि कयूं वञनि। 2019 खां जॉइनिंग थियल मुलाज़िमनि जो रहियल डिफरेंस पिणु ॾिनो वञे। अॻुवाणनि उहो पिणु मुतालबो कयो त असांजे कुझु मुलाज़िमनि जो गैर क़ानूनी पघारूं रोकियूं वयूं आहिनि, उन्हनि खे फिलफोर पघारूं ॾिनियूं वञनि। अॻुवाणनि वधीक ॿुधायो त असां सां उहे सभु नाजाइज़ियूं नायब कासिद आमिर अबड़ो करे रहियो आहे, जेको बंगुलनि जो मददगार आहे। हीउ माण्हू मुलाज़िमनि जा हक़ खणी बंगुलनि ते खपाए रहियो आहे। हिननि सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां फौरी नोटिस जो मुतालबो पिणु कयो। इन हवाले सां यूनियन जे ज़िलई सदर अख़लाक अहमद भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में जेको कचा मुलाज़िम आहियूं, असां सां 2019 खां वठी केतिरी नाजाइज़ियूं कयूं पियूं जी, जंहिंमें असां जेको आहे त कोई बि ऑफिसर कंहिं बि नमूने जो सुठे नमूने सां तावन कोन पियो करे, जंहिंमें असां जंहिं स्टेशननि ते बि कमु कंदा आहियूं असां सां को बि SDO जेको आहे त सने तुले ख़र्च जो तावन बि कोन कंदो आहे। उन खां अलावा असांजी जेके बजेटियूं अचनि थियूं अलाए कहिड़े नमूने सां असांजी बजेटियूं हड़प था कनि, असांखे काई ख़बर ई कोन थी पए। उन्हनि में असांजूं 2019 खां वठी पघार मां कहिड़े कहिड़े क़िस्म जूं अलाए असांखे सम्झ में अचे कटौतियूं करे असांखे टैक्स वग़ैरह जे हिसाब सां ॿुधाए करे असांजी कटौतियूं कनि था वेठा। आख़िर हलंदे हलंदे असांजो 2025 में जेको आहे त जीअं गवर्नमेंट 40,000 जो नोटिफिकेशन जारी कयो, असांजी जेको आहे त 17,000 पघार ॾिनी वई। जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई ते असांखे 17,000 पघार ॾेई करे सभिनी सां नाइंसाफ़ी कई वई आहे। जून जी वरी असांखे 12,000 पघार ॾेई करे नाइंसाफ़ी कई वई आहे। इन तहत असां ऑफिस वारनि खे जेको आहे त गुज़ारिश कई त बाबा इहा असां कहिड़े नमूने करे रहिया आहियो। ऑफिस वारनि चयो त तव्हांजे मथां टैक्स रखी वई आहे, जंहिंजी टैक्स जी जेको आहे त कटौती कई वई आहे, जंहिंमें असां हुनखे चयो त बाबा असां ग़रीब मज़दूरनि जे मथां कहिड़ी टैक्स आयत थी वई आहे जंहिंजी असांखे जेको आहे त जीअं ई असांजो जंजाल करे छॾियो अथव, असांखे इन जो जेको आहे त को प्रूफ वग़ैरह ॾियो। अली शाह खे असां ॿुधाइण था चाहियूं जेको आहे त असांजो जेको आहे त सेक्रेटरी सोहेल अहमद कुरैशी ऐं असांजो मिनिस्टर जेको आहे त सलीम बलोच साहब जेको आहे, असां हिननि खां मुतालबो था करणु चाहियूं असांजी इहे गैर क़ानूनी कटौतियूं ऐं असांजो रहियलां पघारां ऐं ॿियो जेको सारो असां मज़दूरनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे, महिरबानी करे असांखे जेको आहे त इंसाफ़ ॾियारियो वञे, न त ॿी हालत में असां अञा वधीक पंहिंजो एहतिजाज जो दायरो वधाए करे असां वॾनि रस्तनि ते निकिरी ईंदासीं, पोइ असांखे भले इन में पंहिंजी जान जूं बाज़ियूं लॻाइणियूं पवनि।